अखियुनि में पंहिंजा कुझु अरमान छॾे वेंदासीं, ज़िंदगी में पंहिंजा कुझु निशान छॾे वेंदासीं, बसि खणी वेंदासीं हिकिड़ो कफ़न तुंहिंजी दुनिया मां उस्ताद बुख़ारी, बाक़ी तुंहिंजे लाइ ही सॼो जहान छॾे वेंदासीं। दोस्तों अॼु तव्हांखे जलाल चांडे ऐं उस्ताद बुख़ारी जो वाक़ियो ॿुधाईंदासीं, जेको सिंध जे तमामु मशहूरु शाइर जेको आहे असांजे हर दिल अज़ीज़ शाइर राशिद मोराई साहबु ॿुधायो ऐं तमामु बहितरीनु वाक़ियो, तमामु भलो वाक़ियो ॿुधायो। तव्हां इहो ॿुधंदो त इनशाला तव्हांखे तमामु मज़ो ईंदो ऐं तव्हां लुत्फ़ अंदोज़ थींदा ऐं हमेशह यादि रखंदा वाक़िए खे। वाक़िए ॾिसण खां अॻु में, ॿुधण खां अॻु में असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक ऐं कमेंट ज़रूरु कंदा ऐं दोस्तनि खे शेयर कंदा। महिरबानी। उस्ताद बुख़ारी हिकिड़े दफ़े ॿुधायो लंडन वियो इलाज जे सिलसिले में, सो उते चई त मां अकेलाईअ में बोरियत महसूस कई, सो उते पुछियुमि त हिते को वेझर में सिंधी कंहिंजो घर आहे, मूंखे ॾसियो त फलाणे हंधि आहे। मां उते वियुसि, वञी गिनती हयमि, माई निकिरी आई, पुछई त छा आहे, त मूं चयोमांसि अदी मां उस्ताद बुख़ारी आहियां, सिंध खां आयो आहियां, मूं कंहिं सिंधीअ जो घर जाचो त जीअं मां विंदुर जे लाइ उते कलाक अधु उन्हनि सां कचहरी करे सघां, तव्हांजो को वारस या छा। चई उस्ताद बुख़ारी कहिड़ो जंहिंजो कलाम जलाल ॻाईंदो आहे, उन कलाम जो बि हुन ॿ सिटूं ॿुधायुसि। चई त हा उहो। त उस्ताद बुख़ारी अचरज में ॿुधायो त लंडन जहिड़े शहर में उस्ताद बुख़ारी सुञाणे पियो जलाल जी महरफ़त, त इहा बि वॾी ॻाल्हि हुई। हालांकि उस्ताद बुख़ारीअ जो पंहिंजे जाइ ते वॾो नालो हो, केतिरा ई किताब उस्ताद जा छपिया आहिनि ऐं काफ़ी ॻायो वियो हो, काफ़ी मशहूरी हुई उस्ताद जी, पर लंडन में बि उस्ताद बुख़ारी जलाल चांडीअ जी महरफ़त पियो सुञाणे। दोस्तों सिंध जी आवाम जेतिरो उस्ताद बुख़ारी खे चाहे पई, ओतिरो उस्ताद जलाल चांडे खे चाहे पई, उन सां मोहबतूं पे करे। ऐं उस्ताद जलाल चांडियो पंहिंजी कला सां मशहूरु हो, पंहिंजी गायकी सां, पंहिंजे फ़न सां मशहूरु हो, ऐं उस्ताद बुख़ारी जेको पंहिंजे शाइरी सां मशहूरु हो। ॿई सिंध जा सपूत हुआ, सिंध जा बहादुर ऐं निडर जेके जुहान हुआ, शींहं हुआ, बबर शेर हुआ। दोस्तों हिकु दफ़े गर्मियुनि में मंझंदि टाक जो उस्ताद बुख़ारी मूं वटि आयो, मुंहिंजो साईं ख़ैर त आहे, हाणे तते ॾींहं में निकिरी पिया आहियो। चई त उस्ताद जलाल खे कलाम ॾियणु आयोसि त ॻाए, ऐं मूं चयो त हाणे भाव खां थींदो वञा। मुंहिंजो साईं सीड़ जी कलाम ॾियणु आयो जलाल खे। चई त जलाल हिकिड़ो कलाम केस्ट में ॻाए त वॾी ख़ुशि नसीबी आहे उन माण्हूअ जी। जलाल मशहूरु करण लाइ वॾो ज़रियो तमामु, तंहिंजे करे हू असांखे ॻाए त असांखे ख़ुशी थींदी ॾाढी। प्यार समूरो पंहिंजो सोच बुख़ारी सारे, प्यार समूरो पंहिंजो सोच बुख़ारी सारे, तात तवारो तन में दारो दारी सारे, तात तवारो तन में दारो दारी सारे, रमज़न जो राजवती, रमज़न जो राजवती, मेरे मेरो अछाड़ मोटिया मोटिया, बाहुआ मो बधाड़ मोटिया मोटिया, बाहुआ मो बधाड़। दोस्तों उस्ताद बुख़ारी उस्ताद जलाल चांडे सां तमामु घणी मोहबत कंदो ऐं उस्ताद जलाल चांडे खे पंहिंजी शाइरी ॾियणु माना हिकिड़ो शर्फ़ सम्झंदो, त माना मुंहिंजे लाइ वॾो शर्फ़ आहे, एज़ाज़ आहे जो मां उस्ताद जलाल चांडे खे माना शाइरी ॾियां। ऐं इहा मोहबत हुई हुननि जी उस्ताद जलाल चांडे लाइ, जेको आहे उस्ताद बुख़ारी पंधु कंदो। दोस्तों उस्ताद बुख़ारी जेको आहे पंहिंजी शाइरी में सिंधी क़ौम लाइ पैगाम ॾिनो, सिंधी क़ौम खे जेको आहे शऊर ॾिनो, सुजाॻी ॾिनी। ऐं उस्ताद जलाल चांडे पंहिंजे राग सां, पंहिंजी कला सां, पंहिंजे फ़न सां अवाम में सुजाॻी ॾिनी, हुनखे सम्झायो, नंढी नंढी ॻाल्हि सम्झाई, पंहिंजी गुफ़्तगू में सम्झाई, सोली सिंधी में सम्झाई। दोस्तों